छेरे अॼु पाण ज़ालनि जो सौदो था कयूं। तूं मुआरी ज़ाल खण ऐं तुआरी ज़ाल थो खणा। वाह केटू ॾे गोल्डी बि थो खणे। केटू हुजे गोल्डी हुजे पाण त धुओं कढणा न। अरे पकोड़ा त ॾे। अची वठ दादा। घणा थिया? 20 रुपया। चटणी जा? चटणी फ्री में आदा। पोइ मूंखे खपे चटणी यार, मानी तो खां घर। हल ता हल। आवाज़ जे नाले ख़ैरात ॾियो वाह। वग़ैरह माफ़ कर, सुभाणे वठी जा। इन सुबह सुबह चक्कर में त मुंहिंजा लखें रुपया माण्हू वटि जमा थी आहिनि। सुञाणप ईअं नाहे ठहंदी जानी, सुञाणप ईअं नाहे ठहंदी जानी, उन लाइ लखें दुश्मन पैदा करणा पवंदा आहिनि। बाबा जी तव्हां बुला खाओ। जानशेर मूं ॿुधो तोरो मोबाइल चोरी थी वियो आहे। हाँ यार। पोइ चार्जर ॾेई छॾ मूंखे यार। न चार्जर मुंहिंजो ॿिए मोबाइल में कमु ॾेई ईंदो। पोइ भला पासवर्ड ॿुधा। असांजी सखावत जा किसा तूं पंहिंजे वॾड़नि खां पुछी ॾिस। हर जुमे जे ॾींहं ते अधु पा गोश्त 1.5 किलो बटन रधींदा आहियूं, जीअं पाड़े वारनि खे ख़बर पवे त हर जुमे ते गोश्त खाईंदा आहिनि, गोश्त खाईंदा आहिनि। साल ख़तम थियण वारो आहे। जंहिं बि भेण ऐं भाउ खे मूंखां माफ़ी वठणी हुजे उहो जल्दी वठी वठे, न त नए साल में मां पाण जी पेरनि में किरंदोसांसि, मां पाण जी पेरनि में किरंदोसांसि। डॉक्टर 2-3 ॾींहं थियनि दस्त बंदि ई कोन थीनि, को इलाज कर दुआ कंदो फ़क़ीर आहियां। वग़ैरह दवाऊं लिखियो थो ॾिए, इहे वठी जा, बाक़ी आहे तुआरी मुरली फाटल ॿुधई।